वहड़े वाह मुंहिंजा सिंधी, वहड़े वाह मुंहिंजा सिंधी, तू आहे दुनिया में, तू आहे दुनिया में नंबर 1 मुंहिंजा सिंधी, ओ नंबर 1 मुंहिंजा सिंधी। लाड़काने जे हिक ॻोठ में बनी बारी कंदड़ नौजवान छोकिरो अॼु पाकिस्तानी क्रिकेट जे सभ खां वॾे मेले पाकिस्तान सुपर लीग में खेॾी रहियो आहे। अस्सलाम वालेकुम, मां आहियां अब्दुल क़यूम। ही कहाणी शाहनवाज़ ॾहाणी जी आहे। दोस्तो, हिन वीडियो में तव्हांखे सिंधी नौजवान जे बारे में ॿुधाईंदासीं जंहिं ते हिन वक़्तु सभ जी नज़र आहे। वीडियो शुरू करण खां पहिरियां चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। हलूं था वीडियो जी तरफ़। शाहनवाज़ कराची जी स्लो पिच ते 146 जी स्पीड ते बाल हणी सभ खे हैरान करे छॾियो। पंहिंजी तेज़ तरीन बॉलिंग जे करे काफ़ी मशहूर थियो। Got good bounce, zipped off the wicket. Really hope Kamran's okay there. दोस्तों, शाहनवाज़ ॾहाणी 5 अगस्त 1998 में लाड़काने में पैदा थियो। चयो वञे थो त शाहनवाज़ जो वालिद न चाहींदो हो जो ही क्रिकेटर थिए। हिन जो वालिद चाहींदो हो त ही पढ़ी लिखी का सरकारी नौकरी ॻोल्हे। इन करे शाहनवाज़ बीकॉम ताईं तालीम बि हासिल कई। शाहनवाज़ पंहिंजे ॻोठ में क्रिकेट खेॾंदो हो। शाहनवाज़ खे ॻोठ में G3 जे नाले सां सॾियो वेंदो हो। दोस्तों, शाहनवाज़ चवे थो त हिकु ॾींहुं लाड़काने रीजनल क्रिकेट जो हिकु उहिदेदार संदसि ॻोठ आयो ऐं बॉलिंग ॾिसी लाड़काने जे अंडर 19 जे ट्रायल में अचण जी दावत ॾिनी। उन वक़्तु हिन वटि बूट ऐं जुराबा बि पंहिंजा कोन हुआ। कंहिं दोस्त खां उधारा वठी उन ट्रायल में पहुतो। शाहनवाज़ कॾहिं बि हार्ड बॉल में न खेॾियो हो, पर उन ट्रायल में कामयाबु थी वियो। शाहनवाज़ खे लाड़काने जे अल शहबाज़ क्रिकेट क्लब में जॻह मिली वई। उतां कामयाबियुनि जो सिलसिलो शुरू थियो। उतां ई शाहनवाज़ खे पाकिस्तान जी फर्स्ट क्लास क्रिकेट मां सिंध टीम में जॻह मिली वई। सिंध टीम में बहितरीन परफॉर्मेंस खां बाद शाहनवाज़ जो नालो PSL जे ड्राफ्ट में एमर्जिंग कैटेगरी में अची वियो, जंहिं मां हिन खे मुल्तान सुल्तान सिलेक्ट कयो। PSL हिकु जग मशहूर लीग आहे। इन में शामिल थियण हर रांदीगर जो ख्वाब हूंदो आहे। दोस्तो, जॾहिं PSL में शाहनवाज़ जो नालो आयो, हिन खे हार पराया विया ऐं ख़ूब ख़ुशियूं मनायूं वयूं। ऐं हिन साल मुंहिंजो आयो नालो पाकिस्तान सुपर लीग में मुल्तान सुल्तान जी टीम में। ऐं इंतिहाई ख़ुशी जी ॻाल्हि आहे। तो सभ खां पहिरियां त मुंहिंजे ॻोठ जे लाइ, मुंहिंजे लाड़काने शहर जे लाइ ऐं इंटीरियर सिंध जे लाइ इहा फ़ख़ुर जी ॻाल्हि आहे त PSL जी पहिरीं मैच में शाहनवाज़ पंहिंजे ओवर में बहितरीन स्पीड ऐं लाइन ॾेखारे बैट्समैन खे वाइड़ो ज़रूरु कयो। क्रिकेट गुरु चवनि था त मुस्तक़बिल में ही छोकिरो पाकिस्तान जो सुपरस्टार थी सघे थो। बॉलिंग स्पीड ऐं लाइन बहितरीन आहे। शाहनवाज़ में 2 ख़ूबियूं आहिनि जंहिं करे पूरे पाकिस्तान मां मोहबत मिलियसि। हिकु त बॉलिंग बहितरीन आहे, ॿियो त ही नौजवान खिलणो मिलणो आहे। मैच दौरान तव्हांखे हमेशह खिलंदो नज़र ईंदो। शाहनवाज़ उर्फ़ G3 जेको बनी बारी कंदो हो या सब्ज़ी खपाईंदो हो। अहिड़नि नौजवाननि लाइ PSL जी एमर्जिंग कैटेगरी हिकु तोहफ़ो आहे। PSL जी एमर्जिंग कैटेगरी मां पाकिस्तान खे काफ़ी नौजवान टैलेंट मिलियो आहे ऐं मिलंदो रहंदो। इन मां इहो ज़ाहिर थिए थो त PSL नौजवान टैलेंट खे मौक़ो ॾिनो आहे। जस हुजे मुल्तान सुल्तान जी टीम खे जंहिं नौजवान खे मौक़ो ॾिनो। दोस्तो, शाहनवाज़ ॾहाणी जी सोशल मीडिया ते भरपूर सपोर्ट ऐं हौसला अफ़ज़ाई करियो। हिन वीडियो खे शेयर ज़रूरु कंदा। उमेद आहे हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वधीक दिलचस्प वीडियोज़ लाइ सिंधी इंफो खे सब्सक्राइब कंदा। घंटी जे निशान खे ज़रूरु क्लिक कजो। इन सां असांजी हर वीडियो तव्हां ताईं पहुचंदी। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।